सय्यदना व सनदना व शफीअना व शाफिअना व नाफिअना व नूरना व नूर अव्वलिना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर सुदूरना व नूर क़ुबूरना नूरना व नूर रब्बिना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अज़लियुन अमदियुन सरमदियुन दैमूमियुन ला ज़मान लहू वला मकान लहू। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लाह युहिब्बुल्लज़ीना युक़ातिलूना फ़ी सबीलिही सफ़्फ़न कअन्नहुम बुन्यानुम मरसूस। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुल अमीन। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। क्या शान अहमदी का चमन में ज़ुहूर है। हर गुल में हर शजर में मेरे आका नबी का नूर है। ताबा आफ़ताब उनके जमाल से देखे न चश्मे कोर तो उसका कसूर है। या मोहम्मद मुस्तफ़ा कुर्बान तेरे नाम पर पाक सच्चा दीन तेरा हूँ फिदा इस्लाम पर। बहुत शीरीन व लजीज पाक तेरा नाम है। जो अदब से नाम ले वे लायके अनाम है।
अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का, गले में डाल दो पट्टा मेरे आका की गुलामी का। गुलामाने मोहम्मद जान देने से नहीं डरते, ये सर कट जाए या रह जाए कोई परवाह नहीं करते। मुझे मथे जे हुजे सिरं सवा हजार, तुंहिंजी साण तवार हर घर वठिया हिकड़ो सिर हबीब खे ॾींदे लज मरां, हुजन सिर घणा तवारे वारे वठिया। बंदे परवरदिगार उम्मते अहमद नबी, दोस्तदार चार यारम ताब औलादे अली। मज़हबे हनफियदारम मिल्लते हजरत खलील, ज़ेर साए गौसे आज़म खाक पाए हर वली। आबे मिसल महबूब हक खल्क़ी खुदा जैले खलक, खादिम सदन जिन्नो मलक बलगल औला बिकमालिही। नूरी हुजण जो ही निशान आयात रोशन थियो जहान। चमक्या ज़मीनो आसमान कशफत दुजा बिजमालिही। आनूर आका दर असल नूरी सदन सारो नसल। सूरत सीरत बेमिसल हसनत जमीउ खिसालिही। इदरीस उन जो गुलाम पढ़ंदो सलातो सलाम आया। ही विरद सुबह शाम आया। सल्लु अलैहि व आलिही। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। निहायती सदवाजिबुल एहतराम प्यारा मुसलमान भाईरो, दोस्तों, अजीजों, बुजुर्गों, बाबरकत अज़मतुन रहमतुन नेमतुन जे महीने रमजानुल मुबारक जी 21 तारीख़ अज असां ऐं अव्हां खुदाए अज़्ज़ व जल जे फज़ल ऐं करम नबीए नामदार अड़ियन जे आधार यतीमन जे यार गरीबन जे गमख्वार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे शफ़क़त ऐं इनायत सां
मुझे कामिल अकमल वली इब्ने वली हजरत महबूब सजन साईं दामत बरकातहुमुल आलिया जे फैज़ाने नजर सां हिते अज असां ऐं अव्हां मौजूद आहियूं। बेले जे मथां अल्लाह करीम जी बाजा जो अव्हां लगातार शान भरी महफिल में ईंदा रहो था, ॿुधंदा रहो था, शरीक थींदा रहो था। ऐं मूं गुनहगार खे बि अॼु हीअ लगातार टी महफिल अव्हां जे हिन इलाइक़े पसगिरदाईअ में निमाणी ॻोठ खां पोइ अल्लाह ताला खां दुआ कयो त रब्बुल आलमीन शल मूं गुनहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अव्हां ऐं असां सभिनी खे पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस खे बार बार पढ़ण, उन जे फरमान खे समझण ऐं उन जे मथां हमेशा हमेशा लाइ अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अज असां अव्हां जे महफिल में शरीक आहियूं। उहा महफिल मुझे महबूब मुर्शिदन जे प्यारे फकीर इंतहाई आशिक़ रसूल मरहूम मोहम्मद बख्श जे बचड़न संदन ईसाले सवाब दरजात जी बुलंदी जे लाइ मुनक़िद कराई आहे। दुआ है त अल्लाह ताला उन जे बचड़न अब्दुल अजीज अब्दुल वहीद सां गडो गड जेकी उन जा ॿिया भाइर अल्लाह करीम शाल उन्हनि सभिनी खे हिन इल्मी दीनी खिदमात जे अंदर अञा बि अल्लाह ताला वधीक तौफ़ीक़ जे जो हू दीन जी खिदमत कंदा रहनि, क़ुरान करीम जूं महफिलूं सजाईंदा रहनि ऐं अवां जहिड़ा आशिक फकीर फुकरा उलमा सुलहा मुबल्लिगन आलिमन जे उन फरमोदात सां मुस्तफीज थींदा रहन। दोस्ताने गिरामी मुअम्मा जे सामहूं रब्बे कायनात अज़्ज़ वजल जे पाक किताब क़ुरान मजीद जी सूरह सफ मंझां हिक आयत सगोरी जो थोड़ो हिस्सो तिलावत कयो आहे। यकीनन ही महीनो रहमतुन नेमतुन सा माला माल महीनो आ, पर जियं त अॼोकी रात जी निस्बत जे हवाले सां इब्तदाई तौर ते के चंद ॻाल्हियूं अर्ज रखबियूं, उन खां पोइ खुदा चाहियो ऐं अव्हां जी मोहब्बत साथ ॾिनो त यकीनन हिन बाबरकत महीने जी अज़मत रिफ़त ऐं रहमत जे हवाले सां बि ज़रूर के चंद ॻाल्हियूं अर्ज रखबियूं। दोस्ताने गिरामी अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहु व मन वालहु जो ला रैब किताब कुरान करीम फुरकान अजीम अज़मत वारो किताब जहीं जो नुज़ूल हिन महीने में आ। नुज़ूल कुरान जो ही महीनो आ, अज़मत ऐं शान जो ही महीनो आ। हिन महीने जे अंदर अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल शानहु व मन वालहु जी ज़ाते बाबरकात पंहिंजो खास करम फरमायो जो हिन महीने जे अंदर इब्तदाई तौर ते रब्बुल आलमीन असांखे रहमत अता फरमाई, ॿिए नगे में अल्लाह ताला मग़फ़िरत अता फरमाई, टियों ॾहो बख़्शिश जहन्नम जी बाहि खां निजात वारो ॾहो शुरू थी चुको आ। अल्लाह ताला खां दुआ कयो त रब्बुल आलमीन हिन ॾहे जे सदके अज़मतुन जे सदके ऐं हिन आखिरी ॾहे जे अंदर जेका शान वारी मान वारी अज़मतुन वारी शब्बे कदर भलारी रात आ, उन रात जे सदके रब्बुल आलमीन असांखे उन बख़्शिश मां बहरो अता फरमाए।
दोस्तों मुंह मुझे साम्हूं अल्लाह ताला जी पाक किताब कुरान मजीद खे पढ़ो वा। अल्लाह ताला फरमाए रहो वा पांजे पाक कलाम मुकद्दस कुरान करीम जे अंदर इन्नल्लाहा युहिब्बुल्लज़ीना युक़ातिलूना फी सबीलिही सफ़्फ़न कअन्नहुम बुन्यानुम मरसूस। बेशक अल्लाह ताला मोहब्बत कंदो आ उन्हनि सां जेके अल्लाह जी राह में लड़न जे लाए साम्हूं कुफार होंदो आ, हेडा मर्दे मुजाहिद होंदो आ अल्लाह ताला जी रज़ा जे वास्ते लड़न लाए जड़े मैदान अमल में ईंदो आ उन वहदहु ला शरीक जी रज़ा वास्ते ये बीठो होंदो आ जियां सीहे पलटल दीवार हुजे दुनिया दी काम दीवार टुटे त टुटी सके थी लेकिन ही मर्दे मुजाहिद पंहिंजे हथ में तरार रखयो अल्लाह ताला जी रज़ा वास्ते ये मजबूत बुनियादी भित वांगुर बीठो होंदो आ। अल्लाह ताला उन्हनि सां मर्दे मुजाहिदन सां गाज़िन सां मोहब्बत जो ऐलान कयो आ। ए दुनिया वारा तुझी दावा के तमा अल्लाह सां मोहब्बत कया मुझी दावा के त मुझी रब्बुल आलमीन सां मोहब्बत आ लेकिन रब्बे कायनात अज़्ज़ वजल मुझे प्यारे पाक कलाम मुकद्दस जे अंदर इरशाद फरमाए रहो आ तमा अल्लाह उन सां मोहब्बत कंदो आया जेको मुझे दरबार में मुझी रज़ा वास्ते कुफार जे साम्हूं लड़न लाए ईंदो आ। ये जिए भिटाई घोट फरमायो त हिकड़ो सिर हबीब खे दीदे लज मरा हुजन सिर घणा त वारे वारे बठिया मुझे मथे जे हुजे सिरन सवा हजार त तुझी असाण तवार हर हर वढिया है कड़ो। दोस्ताने गिरामी अल्लाह जी दरबार में सिद्धो थी बीगण वारो अज़मतुन रिफ़तुन के मञण वारो जेको अल्लाह जी मोहब्बत हासिल करे रहो हुंदो वा वो ये रब्बुल आलमीन फरमायो सीहे पलटल दीवार वांगुर मजबूत बीठो हुंदो वा सिर कलम थी वने त परवाह नागे पर अल्लाह जी दरबार में सिर ॾियण जे लाए कुसण त कबूल कबो पर झुकण कबूल न कबो। अज असां यहां जई भलारी रात में एकी ही रमजान मुबारक जी रात में अफ्तारी खां पो नमाज तरावीह अदा करण खां पो कुरान करीम जे शान वारी महफिल सजायो वेठा आहियूं। ही उहा रात अज़मतुन नेमतुन बरकतुन भरी जही रात में शेर जली हक जे वली मौला अली दर करार जी शहादत। दोस्ताने गिरामी बिन पहरन जो वक्त हो मुझे आका मदीने वाले मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जाते बाबरकत रहमत वाले हबीब जी दरबार में हजरत मौला अली शेर जली हक जो वली हाजिर थियो। रिवायतुन में अचे थो मुझे आका मदीने वाले मीर जी भरसा जिए जो है दरे करार बैठो हजरत अली उल मुर्तजा शेर खुदा बैठो मुझे आका रहमत वाले हबीब फरमायो या अली हाज़ा जिब्रील युक़रिउक सलाम। ए सोना अल्लाह जो रूहुल अमीन फरिश्तो मलाइकन जो सरदार जिब्रील तो के सलाम दई रहो।
तोखे असांखे दुनिया जे क़याम ताजर जा सलाम मिलन, आम ज़मींदार जा सलाम मिलन, खुश थींदा आहियूं थाणे जे सूबेदार जा सलाम मिलन, खुश थींदा आहियूं कपड़न में न मापंदा आहियूं यार फिलाणे यार मुझे सलाम मोकलिया। लेकिन रूहुल अमीन जिब्रील मलाइका जो सरदार सलाम मोकले रहियो ऐं नबियन जो सरदार उहे सलाम हैदर करार खे ॾेई रहियो। दोस्ताने गिरामी हैदर करार जवाब में अर्ज कयो अलैका व अलैहिस्सलाम या रसूल अल्लाह। ओ मुझा सोना महबूब अव्हां जे मथा भी सलाम त जिब्रील जे मथा भी मो अली जो सलाम होजे। मुझे आका रहमत वारे हबीब फरमायो ओ सोना अली जी आका उदनु मिन्नी फदनऊ तो मिन्ह वेझो थी वे। हुजूर फरमायो वेझो थी वे सोना अली तमां हुजूर जे वेझो विस मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमायो ओ सोना अली अज मां तो हैदर करार खे एड़ो इनाम दाज ताज ता करे रहो आया जेको अगन मां कहीं खे न मिलो हो। मुझे महबूब आका मदीने वारे मीर फरमायो ओ सोना हैदर जी मुझा दिल सोना अली जी सोना हबीब गाल बुध हर महीने जा 3 रोजा रखंदो कर। अबा घणा गाल्हायो घणा केर पियो चवे कायनात जो सरदार नबियन जो सरवाण मुझो मदीने वारो मीर वलियन जी सरदार शेर जली कजे वली मौला अली खे तो चवे फरमान बिनहार जेके चई रहो आओ जवान बिनहार। सोने आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सोना अली जी मुझा महबूब 3 रोजा रखंदो कर। हिकड़ो रोजो 10,000 साल जी इबादत वारो। हिकड़ो रोजो 10,000 साल इबादत वारो रखंदो कर। बियो रोजो 30,000 साल जी इबादत वारो रखंदो कर। ऐं टियों रोजो 1,00,000 साल जी इबादत वारो रखंदो कर। दोस्तों मुझे आका जो फरमान सोने अली जे ले सोना अली 3 रोजा रख टिन्ही जो हुजूर सवाब बुधाइन था। ए सोना अली पेरियों रोजो रख दे अल्लाह करीम उन जो बदलो 30,000 पेरे रोजे दे बदले 10,000 साल जी इबादत जो सवाब अता फरमाईंदी। बे रोजे दे बदले 30,000 साल जी इबादत जो सवाब मिलंदी। ऐं रोजे जे बदले 1,00,000 साल जी इबादत जो सवाब मिलंदी। सोने अली अर्ज कयो हाज़ सवाब ली खासतन अमलिन नासियाम है। ओ मुझा सोना हबीब ई सवाब खास मुझे ले आया आम मानन लाए बे आहे। महबूब ही पैकेज मु अली जे लया या ॿियनि जे लाइ बि आहे। मुझे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो योती कल्लाहु हाज़ सवाब वलिमन यअमलु बिअमलिक बअदक। मुझे आका फरमायो अल्लाह ताला तोखे तोखां अचण खां पोइ वारन खे भी इन जो सवाब अता कंदो। खबर पई तो हुजूर बुधाए हैदर करार खे रहा लेकिन इन जो सवाब ऐं पैकेज पंहिंजी समूरी उम्मत खे ॾेई रहा आहिनि।
ए मुझा मुसलमान भा अल्लाह ताला जे हबीब फरमायो ओ मुझा सोना अली अल्लाह करीम तोखे तोखा अचण खां पोइ वारन खे भी उन जो सवाब अता फरमाईंदो। हैदर करार अर्ज कयो ओ सोना महबूब उहे केड़ा रोजा जेके मां अली रखा केड़ा रोजा है टे रोजा एडो सवाब मुझे आका मदीने वारे मीर फरमायो हा सोना अली आहन त टे रोजा लेकिन 30,000 साल जी इबादत 1,00,000 साल जी इबादत 10,000 साल जी इबादत पहिरियों रोजो 10,000 साल ॿियो रोजो 30,000 साल टियों रोजो 1,00,000 साल जी इबादत जो सवाब मिलंदी। ओ सोना अली हैदर करार हर महीने जी इस्लामी तारीख जी 13, 14 ऐं 15 तारीख जा रोजा रखंदो कर। सोने अली अर्ज कयो हबीब ही 13, 14, 15 जा रोजा सिर्फ आवा मुखे पिया बुधायो या इन खां अग में भी ये रोजा किथां आया। मुझे आका फरमायो ओ सोना हैदर करार मां रसूलुल्लाह तोखे उहे रोजा इनाम में दई रहो आया जेके अल्लाह ताला पाजे खास खलीफतुल्लाह दुनिया अचण वारे पेरे इंसान ऐं पेरे पैगंबर हजरत आदम खे ॾिना हा। अय्याम 20 जा रोजा कोई खास रोजा हा जो कि मुझे आका मदीने वाले मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ओ सोना अली हजरत आदम जने जन्नत माहिन सरजमीन ते आयो हो सरजमीन जे सिज जी रोशनाई जे करे उन जे जिस्मानी रंगत में तब्दीली आई ही हजरत जिब्रील अमीन आयो बुधाई ओ सोना आदम अल्लाह जा प्यारा पैगंबर अल्लाह ताला तोखे पांजो शान मान तता फरमायो लेकिन जन्नत में हुए जन्नती नजारा ब्या हुआ इन रूए जमीन ते रहंदे सिज जी उन रोशनी जे करे सिज जी तपिश जे करे तुझे जिस्म में जिस्मानी तब्दीली अची वई आ तुझे रंग ऐं रौनक में तब्दीली अची वई आ। मां जिब्रील तो तोखे बुधाया ओ सोना आदम 3 रोजा रख। हजरत आदम पहिरियों रोजो रखियो अल्लाह ताला उन जे जिस्म जी जेका काराण हुई हिकड़ो हिस्सो भूराण में तब्दील फरमायो ॿियो रोजो रखियो उन जे सदके जिस्म जा 2 हिस्सा भूराण ॾांहुं रंग ते रौनक जी सुरहाण ॾांहुं तब्दील थिया। टियों रोजो हजरत आदम रखियो हजरत आदम अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम जो जिस्म जीअं जन्नती जिस्म वांगुरु हुयो अल्लाह ताला उन रोजन जे बदले हजरत आदम जो अहिड़ो ई जिस्म बरकरार करे छॾियो। ए दोस्ताने गिरामी ही रब्बुल आलमीन जे महबूब नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात सोने अली शेर जली हक जे वली के उहे रोजा इनाम में दिना जेके अल्लाह ताला हजरत आदम के दिना हा। उहो सोनो अली शेर जली हक जो वली जही जो अचण बिन रालो आ जमण बिन रालो आ। दोस्ताने गिरामी हैदर करार जे हवाले से अल्लामा नबहानी लिखे थो सोनो अली शेर जली हक जो वली हजरत हैदर करार जिले अल्लामा नबहानी अशरफुल मोहब्बत में लिखी रहो तवलदतहु फिल हरमिल मुअज्जम उम्मुहु ताबत व ताब वलीदुहा वल मूलिद फरमाए रहो तो ओ सोनाली शेर जले अमा के अमा जी अमड़ हरम मुअज्जम में जणियो जणी दड़बी पाका तजम दड़बी पाका ही
सोने अली जी विलादत वक्त अम्मा फातिमा बिनते असद फरमाए रही मकब करीम डाई आया काबतुल्लाह के टेक लगायो बिठी आया ओज तो काबे जी दीवार शक थी वई मां उन काबे जे अंदर हली वई आया उन काबे जे अंदर मुखे दर्द ज़ह महसूस थियो मैं उन काबे जे अंदर अल्लाह ताला मुखे मुझो बच्चो अली दिनो आशिके सादिक साथो फरमाए बना इस वास्ते काबा तुम्हारी जाए पैदाइश के अली ये है इस्लाम का काबा तू है ईमान का काबा सोहनो अली शेरे जली 13 रजबल मुरज्जबा त्रियों आमुल फीला वो सोहनो अली शेरे जली हक जो वली काथे जमी रहो आचो काबे में काथे काबे में जहां अली पैदा हुए वहां हज कबूल होते हैं जहां अली पैदा हुए वहां हज कबूल होते हैं ये सच है कि उस घर को हम खुदा का घर कहते हैं हर मस्जिद का हर मोमिन का रुख है अली के घर की तरफ अब वहां जी मस्जिद जो मेहराब काबे नमाज पढ़ंदा आहियूं नियत में छा चवंदा आहियूं मो तरफ काबे शरीफ आशिक उहा ॻाल्हि थो करे जहां अली पैदा हुए वहां हज कबूल होते हैं ये सच है कि उस घर को हम खुदा का घर कहते हैं हर मस्जिद का हर मोमिन का रुख गए अली के घर की तरफ इसलिए हम या अली मदद कहते हैं अली मुश्किल कुशा आगे अली हाजत रवा आगे डाढ़ा चो सुभान अल्लाह अली मुश्किल कुशा आहे अली हाजत रवा आहे अली अवारा न घबरायो अली शेरे खुदा आगे अली अवारा न घबरायो अली शेरे खुदा आगे अली अफजल शुजात में अली अफजल शराफत में अली अफजल शुजात में अली अफजल शराफत में अली अफजल इबादत में अली अफजल सखावत में जिगर गोशा न कोई दे अली बगरे सखागे अली अवारा न घबरायो अली शेरे खुदा अली मुश्किल कुशा गैदर अली आफात है खैबर अली मुश्किल कुशा गैदर अली आफात है खैबर अली दामाद पैगंबर अली का बेसंदो गोहर मने जे को न मौला खे उन्हीं जे ले सजा गे अली अवारा न घबरायो अली शेरे खुदा आगे
अली बलगल उला समझो, अली कशफत तुझा समझो, अली नूरुल उला समझो, अली खैरुल वरा समझो, अली अखे जो ॾिनो मौला सुखन से बेरिया आगे, अली वारा न घबरायो, अली शेरे खुदा आगे, अलिया शान में ज़ीशान, अलिया साहिबे सुल्तान, अलिया शान में ज़ीशान, अलिया साहिबे सुल्तान, अलिया दीन अलिया नात के कुरान, मुझे महबूब जो दिल पर अली उल मुर्तज़ा है, अली वारा न घबरायो, अली शेरे खुदा है, अली मुश्किल कुशा हैदर, अली हैदर करार आगे। ए दोस्ताने गिरामी, मुझे आका मदीने वाले मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बिरादर हजरत हैदर करार कबे करीम में जाओ, अम्मा फरमाए थी तुम जो बच्चो जाओ तो सही, लेकिन जमण खां बाद आम बच्चो जने जमंदो त रोण लगंदो, अखियूं खोलींदो, लेकिन मुझे बच्चे जी हा कैफियत नही। हजरत अबू तालिब साईं आयो, उनखे चयो ॾिस त सही असां जो बच्चो अखियूं न पियो खोले, कहिड़ी ॻाल्हि आ। हजरत अबू तालिब साईं सिद्धो सोणे अली शेरे जली कजे वली नंढड़े मासूम अली उल मुर्तज़ा खे मुंहिंजे आका मदीने वारे मीर दी दरबार में खणी आयो। सोहना मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सोना हबीब अल्लाह ताला सुनो बच्चो अता कयो, काबे करीम में अली जाओ, लेकिन मुझा महबूब निहारियो त सही, मुझो सोनो बच्चो अली अखियूं न पियो खोले। मुझे आका फरमायो ओ मुझी अम्मा फातिमा घबराए न, ओ मुझा चाचा अबू तालिब घबरायो न, ही सोनो बच्चो मुखे ॾियो जीअं जो मुझो आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हैदर करार के झोलीअ में खणी बीठो। मदीने वारे मीर पंहिंजो लुआबे दगन हैदर करार खे ॾिनो, सोणे अलीअ अखियूं खोलियो, हुजूर जे चेहरे ते सोणे अलीअ जी निगाह पई। केड़ो चेहरो पे चेहरो, वदुहा प्यारी पेशानी, वल्लैल वार जानी, वल्अस्र जिंदगानी, तुझो शेर ला मकानी। उन वदुहा जे चेहरे ते मुझे सोने अली उल मुर्तज़ा शेरे खुदा जी निगाह पवंदी वई, अखियूं खुलंदियूं वियूं। मां ईअं थो महसूस कयां ॼण सोनो अली आयो अल्लाह जे घर में हो, कसम खणी आयो हो त दुनिया जे अंदर जे करे मां अली निगाह खोलींदुसि, अखियूं खोलींदुसि त पेरां पेरां मदीने वारे मीर खुदा जे पाक आखिरी पैगंबर जे चेहरे जो दीदार कंदुस। सोहणो अली उल मुर्तज़ा शेर खुदा हैदर करार, हाणे मुझे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात जा आशिको हैदर करार खे गुस्ल ॾिनो वियो। मुझे आका फरमायो मुझो अदो मुझो भा अली मुखे जो तने खे मां भेजारे।
आम दुनिया जे बारन के दायूं विचारी दियो हन, लेकिन मुझे आका मदीने वारे मीर हजरत अली उल मुर्तजा शेर खुदा के पांजे हथन सा गुस्ल ॾियारियो गुस्ल ॾियारे दंग कयो त हैदरे करार रोई ॾिनी। संदन बाबे हजरत अबू तालिब साईं पुछो मुझा महबूब बच्चा मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अली छो पियो रोए? हुजूर फरमायो ओ मुझा चाचा इहो हो राज़ जेको अज मां तोखे ज़ाहिर करे ॿुधाए थो वञा। अली खे पहिरियों गुस्ल मूं ॾिनो अज इहो अली ॼाणे थो त कायनात जो महबूब मुरसलन जो सरदार जॾहिं खे दुनिया छॾे वेंदो ओ मुझा सुण महबूब तो मुखे अज पहिरियों गुस्ल ॾिनो मां तो रसूलुल्लाह के ज़ाहिरी जिंदगी में अलविदा खां पोइ आखिरी गुस्ल ॾेई अॼोको कर्ज़ लाहींदुस। चाचा अली इन जे लाइ रोई रहियो जो उहो मुंहिंजे विसाल वारी घड़ी हिन खे यादि इल्म निहारियो अचण निहारियो ॼमण निहारियो शान निहारियो मान निहारियो। हज़रत अबू तालिब साईं पुछो फातिमा जी साईं पंहिंजे बच्चे जो नालो छा रखियो अथई? साईं मूं नालो पंहिंजे बाबे असद जो रखियो। हजरत अबू तालिब साईं जी घरवारी जो नालो हो हजरत बीबी फातिमा ऐं उन जे बाबे जो नालो हो असद। हजरत बीबी फातिमा बिनते असद पंहिंजे वर हजरत अबू तालिब खे ॿुधायो त मां पंहिंजे बच्चे ते पंहिंजे पीउ वारो नालो असद रखियो हजरत अबू तालिब साईं फरमायो न अज मां जबल अबू कुबैस ते निकिरी थो वञा सॼी रात पंहिंजे पाक रब्बुल आलमीन खे बाॾायां थो उन जो इस्तग़फार उन जी तस्बीह पढ़ंदुसि रब जे तरफ़ां मुझे बच्चे जो नालो जेको इनायत थियो उहो रखंदासीं। ए दोस्ताने गिरामी हजरत मौला अली शेर जली जो बाबो हजरत अबू तालिब साईं जबल अबू कुबैस ते आयो ऐं सॼी रात अल्लाह जी दरबार में दुआऊं घुरी रहियो ओचिते आवाज आयो अञा जो निहारे हजरत अबू तालिब साईं त सुभान अल्लाह ज़बरजद पत्थर जी तख्ती ऐं उन तख्ती जे मथां नालो लिखजी मिलियो अली। अली मुश्किल कुशा है अली हाजत रवा है अली अवारा न घबरायो अली शेरे खुदा है। तख्ती लिख जी मिली आया फातिमा जी मुझा साईं मुझे बच्चे जो पाक परवरदिगार जे तरफ खां नालो अली मिलियो उहा तख्ती हजरत अबू तालिब साईं काबे करीम में टंगी ही हज्जाज बिन यूसुफ वारे जुल्म हजरत अब्दुल्लाह बिन जुबैर वारी शहादत ताईं उहा तख्ती काबे करीम में टंगियल लगी लेकिन उन दौर खां पोइ ख़बर नागे तो उहा तख्ती काॾे वई उन काबे करीम में टंगियल उन तख्ती ज़बरजद वारे पत्थर ते सोने अली जो नालो हजरत अबू तालिब खे कुदरत वारे तरफां लिखियल मिलियो हो। ए दोस्ताने गिरामी सोहणो अली शेरे जली हक जो वली कहिड़ो अली ॾाढा चो सुभान अल्लाह त ॿुधाया अली के इश्क का बीमार बीमारे मोहम्मद है जेको अली जे इश्क शौक ज़ौक़ वारो दिल जे सोज़ वारो अली सां इश्क सोने नबी सां इश्क आहे।
शायर तो फरमाए अली के इश्क का बीमार बीमारे मोहम्मद है, अली के चाहने वाला तलबगारे मोहम्मद है, अली की गुफ्तगू वल्लाह गुफ्तारे मोहम्मद है, अलीउल मुर्तज़ा की दीद दीदारे मोहम्मद है। मुझे आका मदीने वाले मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्ना अलिय्यम मिन्नी व अना मिन्हु व हुवा वलिय्यु कुल्ल मोमिन, बेशक अली मुमाहे मा अली माया ऐ हर मोमिन जो अली दोस्त आहे। अली करें मुनाफिक जो दोस्त थी दो। मुझे आका मदीने वाले मीर फरमायो अली मुंह मजा है मां अली मजा है, हाँ ही अली मोमिनन जो दोस्ता। तॾहिं त असां हमेशा इन अकीदत जो इज़हार कंदा आहियूं कसम खुदा जो है दरिया कायनात सजीअ जो काबो, घोट अम्मा खातून जो आई हसन हुसैन जो बाबो, अली असां जो असां अली जा हर दम चई हणदा हो नारा हैदरी है, नारा हैदरी नारा हैदरी चो या अली। वो सुनो अली जहीं जिले मुझे आका मदीने वारे मीर ऐलान फरमायो, सुनो अली हैदरे करार अञा नंढड़ो नंढपिण में हुजूर आका रहमत वारे हबीब पंजे चाचे हजरत अब्बास साईं खे चयो ओ चाचा, चाचे अबू तालिब साईं जो गरीबी हाल मिस्कीनी हाल अज हलिया त पंजे चाचे अबू तालिब वट हलऊं ऐं हली करे उन खां कुछ बचड़न जो बार हल्को कयो जियां उन खे इन गरीबीअ वारे हाल में कुछ मदद मिली पवे। अब हजरत अबू तालिब साईं जा बचड़ा हैदरे करार जा पुत्र घणा, हजरत अबू तालिब साईं जा पुत्र हैदरे करार जा भाइर घणा चार। तालिब जहीं जी निस्बत सां हजरत अबू तालिब सडियो वियो, जो त हजरत अबू तालिब जे लाइ ब रवायतूं अचन थियूं, हिक अब्द मन्नाफ नालो आ, ॿियो उन्हीअ ते इमरान नालो आ। उन हजरत अबू तालिब जो फर्जंद तालिब, ॿियो अकील, टियों जाफर, चौथों सुहिणो अली। अली हुयो त सभिनी में नंढो पर शान में वॾो हो, मान में वॾो हो, मर्तबे में वॾो हो। जॾहिं उन्हनि भाइरनि जी विरासत यानी खानदान जो बार हल्को करण मुंहिंजे आका मदीने वारे मीर पे चाहियो त सोने हबीब पंहिंजे चाचे साईं हज़रत अब्बास सां गॾिजी आया। ॿिया बचड़ा मुख़्तलिफ़ विरासतुनि में आया, लेकिन मदीने वारे मीर फरमायो चाचा अब्बास ही सोनो अली मुखे दे हिन जी परवरिश मां मोहम्मद पाण कंदुस। जहीं जी पालना ऐं परवरिश मुझे आका मदीने वारे मीर कया उन जो भी को शान होंदो। अली मुश्किल कुशा हैदर अली जे शान ता सदके, अली शेरे खुदा जे शान ऐं ईमान ता सदके। आगे अल्लाह जे
घर में वठी जे को जन्म आयो अखियों अग में न खोली दुस खणी अहिड़ो कसम आयो दिसी अरबी अखियों खोले करे शुक्रान ता सदके अली आबिद ऐं ज़ाहिद अली कामिल मुकम्मिल उहो सोहणो अली शेरे जली हक जो वली जॾहिं मुझे महबूबा का मदीने वारे मीर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ऐलाने नबूवत फरमायो हो हुजूर हुआ तजम्मदे जाम कुंतु नबिय्यं व बैन आदम अल माए व तीन अन्या हजरत आदम मिट्टी ऐं पाणी जे दरमियान हो तॾहिं मुझो आका मदीने वारो मीर नबी हुयो लेकिन ऐलान नबूवत 40 साल जे अरसे खां बाद मुझे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हजरत सैयदना अनस रदियल्लाहु ताला अन्हु रवायत हो करे उस्तम बे अन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यौमल इस्नैन व सल्ला अलीयुन यौमस सलास मुझे आका मदीने वारे मीर फरमायो रवायत करण वारो हजरत अनस बुधाए थो तो मुझे आका मदीने वारे मीर सूमर जे देखाड़े नबूवत जो ऐलान कयो सुनो अली अंगारे ते निमाज़ी बणजी वियो हुजूर ऐलान नबूवत फरमाई निमाज पढ़न हजरत जिब्रील जे सिखारियल तरीके ते निमाज पढ़न शुरू कई रसूलुल्लाह उहो तरीको असा मोमिनन जी अम्मा हजरत बीबी खदीजतुल कुबरा रदियल्लाहु ताला अन्हा के समझायो बी निमाज़न हजरत बीबी खदीजा आगे ऐं हुजूर जे उम्मतन जे अंदर जे कदे पहिरियो निमाज़ी आ तो वो सुनो अली हैदर करार जही मुझे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जाते बाबरकात सां गॾिजी करे नमाज पढ़ी आहे मुझे आका के अल्लाह ताला कुरान पाक में हुक्म कयो मुझा महबूब पंहिंजे खानदान के दीन इस्लाम हक जी हिदायत जो पैगाम दे मुझे आका मदीने वारे मीर शुरुआत हमेशा घर खां कबिया मुझे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे पूरे हाशमी खानदान जी दावत कई दावत करण खां बाद मुझे आका मदीने वारे मीर सभनी जो जेको हाल हो हाल सारो ताम खारायो उन ताम खाराइण खां पो मुझे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वो जेको भी बनी हाशिम खानदान हो उनन सभनी के रहमत वारे हबीब पंहिंजे नबूवत जे ऐलान वारो इजहार फरमायो हुजूर फरमायो मां आखिरी नबी आया अमा अल्लाह ताला जी तौहीद जो इकरार कयो ऐं मुझे नबूवत जो इकरार कयो किया दौलत कदे पर एक दिन सामान दावत का बनी हाशिम को ने अपने कुंबे को भुला भेजा इकट्ठे हो गए सब भाई बहने बीवियां बच्चे के उनमें कुछ तो तेजी होश और कुछ उम्र के कच्चे खिलाकर सबको खाना रहमते आलम ने फरमाया अजीजों में तुम्हारे वास्ते एक चीज हूँ ला
लाया। वो चीज इस्लाम पर ईमान का पैगाम देना है। मताए बेबहा है और कफीले तीनों दुनिया है। ये सुनकर मुँह एक दूसरे का इधर ये सब लगे तकने लगा था अबू लहब नारो। उसी वक्त कुछ बकने के तिफले दाग साला अबू लहब बदशद प्यो गाल्हाए दहन सालन जे हैदरे करार उथी भी ही चयो महबूब हाशमी खानदान वारन मां केर तुझो साथ जे न जे मां अली हाज़िर। वड़ा सरदार बीठा हा मदीने वारे मीर डिठो अली उथी बीठो नंढड़ो मासूम। हुजूर फरमायो अली तो वे। हुजूर वरी ऐलान फरमायो वो चीज इस्लाम पर ईमान का पैगाम देना है। मताए बेबगा है और कफीले तीनों दुनिया है। ये सुनकर एक दूसरे का वो यारो थे लगे तकने लगा था अबू लहब नारी। उसी ही वक्त कुछ बकने के तिफले दाग साला हजरते अली इब्ने अबी तालिब वही शेरे खुदा जो सारी दुनिया पर रहा गालिब। उठा और उठ के बोला मैं अगरचे उम्र में कम हो मेरी आँखों में है आशूब गोया चश्मे पूर्णम हो भरी महफिल में लेकिन एक ये ऐलान करता हूँ कि मैं सच्चे नबी पर जानो दिल कुर्बान करता हूँ। मैं अपनी जिंदगी भर साथ दूंगा या रसूल अल्लाह। यकीन रखिए कि कदमों में रहूंगा या रसूल अल्लाह। झुके शेरे खुदा जब बात अपनी पर मलाक कर रसूलुल्लाह ने सर पर रखा मरहबा मरहबा कर। उन खानदान हाशमी जे अंदर पहरियां पहरियां ईमान आंदो हा तो वो ईमान आणण वारो भी सुनो ऐलान करण वारो भी सुनो अली हैदरे करार शुजात वारो जानी सोनो अली उल मुर्तजा शेरे खुदा उन दी अजमत ऐं शान तने हारो सोनो अली उल मुर्तजा शेरे खुदा हुजूर जी तरबियत ऐं पालना हेठ रहा की जिंदगी गुजरी। हुजूर हिजरत करे मदीने में आया सन हिजरिया रहमत वारे हबीब दा ये बिन न्याण जिले त पैगाम रिश्ता इंदा रहा। लेकिन जरे हजरत अम्मा खातून जन्नत जिले रिश्ता आया मदीने वारे मीर फरमायो मुखा फातिमा जो संग न घुरो छो तमा इहो रिश्तो अल्लाह जी जात जे हवाले कयो आ जेको रब दा फैसलो थींदो निकाह फातिमा जो उन सां थींदो।
एक दिहाड़े सहाबा जी कचहरी पई हले। हजरत सैयदना सिद्दीक अकबर वेठो आ, हजरत सैयदना फारूक आजम वेठो आ, हजरत सैयदना सअद बिन मुआज वेठा हन रज़ी अल्लाह अन्हुमा। कचहरी कंदे कंदे गाल छिड़ी पई तदा गाल त बुधो हुजूर रहमत वारे हबीब अज तई पांजी न्याणी फातिमा जे रिश्तेदारी जे लाए कहीं सा हा न कई आ। इन्हीं जो को सबब हूंदो, लेकिन सिद्दीक अकबर जी अजमत ने हारियो, हिम्मत ने हारियो, मोहब्बत ने हारियो। चवे तो ओ सोना उमर जी अबू बकर, हजरत सिद्दीक अकबर चवे तो ए सोना सअद बिन मुआज जी अबू बकर। मां हर गाल में अगराई कंदो आहियां, अज इहा अगराई कंदे मां अवां खे तो चवां हलो त हलो सोने अली ॾां, ऐं हैदरे करार खे चऊं त सोना अली मुझे महबूबा आका का फातिमा जो तू संग घुर। गाल सुहणी थी, गॾजी करे आया हैदरे करार शेर जली हक जो वली मदीने जे शहर में। मदीने जे घिटिन मां निकरी हिकड़े बाग में पंहिंजे उठ खे पानी पियारे रहियो आ। अली अलिया शेरे जलिया हक जो वलिया ऐं मदीने जी गलिया। गवाह मदीने की हर गली है, जिधर भी देखो अली अली है। गवाह मदीने की हर गली है, जिधर भी देखो अली अली है। हजरत अबू बकर सिद्दीक अर्ज कयो ओ सोना अली। हैदरे करार पुछो कियां आया आहियो? सोना अली अज हिकड़ो सोनो मशवरो खणी आया आहियो जी असांजी गाल मनी। कहिड़ो मशवरो आ? ए अबू बकर हमेशा तू नेकीअ जे कमन में अगराई करण वारो, अज केड़ी अगराई करे आयो आ? सोना अली असां सलाह बिहारी आ तो वट आया आहियो, जे तुंहिंजो मिसकीनी गरीबी हाल आ, शायद इन जे करे तू आका जी दरबार में अर्ज नथो करी। लेकिन मां अबू बकर अज तोखे इहो अर्ज करण आयो आहियां त महबूब जी दरबार में वञ, हुजूर जी पाक दामन न्याणी जन्नत जी मालिकाणी खातूने जन्नत जो वञी रिश्तो तलब कर। यार बे यार हान हुजूर जा यार पाण में मोहब्बत रखंदा हा। जे पक न थई त अल्लाह जे कुरान पाक खे पढ़ंदा हलऊं। अल्लाह ताला सूरह फतह में इरशाद फरमाए रहियो आ, मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना माहू अशिद्दाउ अलल कुफ्फार रुहमाउ बैनहुम। अल्लाह जो कुरान तो फरमाए त मुहम्मद अल्लाह जो रसूल उन्हें जा सहाबी उन जी अजमत तनिहार रब कुरान में तो बयान करे। वल्लज़ीन मअहू अशिद्दाउ अलल कुफ्फार, उहे काफरन जे लाइ पंहिंजो पाण में गॾजन था त तमाम सख्त आहिनि, लेकिन रुहमाउ बैनहुम जॾहिं पाण में गॾबा आहिनि त पाण में उन्हनि जी मुहबत एॾी मिसाली हूंदी आहे जो सरज़मीन ते मदीने वारो मीर ख़ुशि थींदो आहे त आसमान ते रब क़दीर ख़ुशि थींदो आहे। तॾहिं असां चवंदा आहियूं महबूब मिठे जे प्यारन जे असां गोले लधिया पाक गली। चश्मन ते रखी करे चुमदा हो अबू बकर उमर उस्मान अली। अली अहले सुन्नत जो काबोवा, अली हसन हुसैन जो बाबोवा। अली चैन गुलन मां हिक गुल आज जी
दामन यारो तू मुझली महबूब मिठे जे प्यारन जी असां गोल लधिया पाक गली चश्मन ते रखी करे चुमदा हूं अबू बकर उमर उस्मान अली। मशोरो अब्बास सजण ॾींदो या दुश्मन, मशोरो पंहिंजो ॾींदो या पराओ, मशोरो मोहब्बत वारो ॾींदो या नफ़रत वारो। ख़बर पई हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी मुझे आका सां मोहब्बत आ त आका जी आल आका जे कराबतदारन सां भी मोहब्बत आ। ओ सोना अबू बकर तो सुणी ॻाल्हि कई आ, अॼु मां अव्हां जे हिन मशोरे खे मान ॾींदे हुज़ूर जी दरबार में ख़ातूने जन्नत जो संग घुरण वेंदुसि। रहमत वारे हबीब जा उम्मतियो सुनो अली शेर जली हैदर करार पंहिंजे उठ खे पानी पियारे हाणे आया। उन वक्त मुंहिंजा आका मदीने वारा मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोमिनन जी अम्मा हजरत बीबी उम्मे सलमा जे हुजरे में हुआ। सोने अली पुछो मुझा महबूब किथे हिन? खबर पई हजरत हैदर करार आया ऐं रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन दरवाजे थे खड़कायो। हेडा हैदर करार दरवाजे ते आयो, खड़के जो आवाज आयो मोमिन जी मां हजरत बीबी उम्मे सलमा रज़ी अल्लाह ताला अन्हा पूछे थी केरा दरवाजे ते? मुझे रहमत वारे हबीब फरमायो ए उम्मे सलमा बागरे खान पुछ मां रसूलुल्लाह तो बुधाया दरवाजो खोल। दरवाजे ते उहो आयो जेको अल्लाह अल्लाह जे रसूल सा मोहब्बत कंदो आ। अल्लाह अल्लाह जो रसूल वरी उन्हें सा मोहब्बत कंदा है। हुजूर जो फरमान फरमायो मुझे महबूब आका सलमा उम्मे सलमा दरवाजो खोल। उहो आ दरवाजे ते जहीं सा अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल मोहब्बत था कन ऐं उहो वरी अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सा मोहब्बत करण वारो आ। ए उम्मे सलमा दरवाजो खोल, मुझो बिरादर अली आयो आ, मुझे दरवाजे ते हली आयो आ, शेर जली आयो आ, हक जो वली आयो आ। आया मुझे आका मदीने वाले मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुर्ब जवार में वेगारे हैदर करार सा कुर्ब भरी कचहरी शुरू कई। कचहरी कंदे मुझे आका जी दरबार में अर्ज तो करे सुनो हैदर करार ओ मुझा सोना महबूब अव्हां जा बड़ा एहसान बड़ा बड़ जियां भिटाई फरमायो थोरा मथोरा मोते महबूबन जा चरमी वारी थोरड़े तिहां घणेरा भलायो भेरा आओ गणे गणी दस के तेरा। ओ मुझा महबूब अल्लाह रब्बुल आलमीन अवां खे दुनिया में रहमत बनाए मोकलियो। अवां जा मो अली जे मथा वडा एहसान आहिन। इज्जत मिली अवां जे सदके, शोहरत मिली अवां जे सदके, हिकमत मिली अवां जे सदके, इल्म मिलियो अवां जे सदके, हिल्म मिलियो अवां जे सदके, शान मिलियो अवां जे सदके, मान मिलियो अवां जे सदके। ओ सोना महबूब अज तई हुज्जत न कई आ, लेकिन मुझा महबूब अज मां हुज्जत करे हिकड़ो सवाल खणी आयो आया। हुजूर फरमायो ए अली देखली घबराए न, तुझे पैगाम वारी गाल्हि जिब्रील अगे ही मुखे बुधाए वियो आ। ऐं तुझे अचण खां अग मूं पंहिंजी न्याणी तैयबा ताहिरा आबिदा ज़ाहिदा खातूने जन्नत खां
पुछो ए फातिमा तुझो निकाह अली सां थो कया तुझो छा इरादो फातिमा पूछे थी ओ बाबा निकाह अली सां तू थो करी या रब थो करे। कमाल वारी गाल या मुझा बाबा निकाह अवां था कयो या रब जे तरफा आहे। सोने नबी नामदार मदीने वारे आका रहमत वारे हबीब पंजी न्याणीअ जो एडो त कदर कंदा हा जो हमेशा रहमत वारा हबीब जॾहिं घर में अम्मा खातून जन्नत ईंदी ही त कायनात जो सरदार उथी बीहंदो हो इस्तकबाल कंदो हो ऐं मदीने वारा मीर ते चार पाई जे मथा मुझा आका पान पेरांदी खां वेहंदा हा ऐं पंहिंजी न्याणीअ खे सिरांदी वेहारींदा हा। रसूलुल्लाह खातून जन्नत जी पेशानी चुमंदा बि हुआ सुंघंदा बि हा। अम्मा पुछंदी ही सुणा महबूब बाबा अहां जो मुंहिंजी पेशानी खे चुमण त समझ में अचे थो लेकिन सुंघबो आ कई खुशबू वारी शइ खे। हुजूर फरमायो ए फातिमा हा हा इन जे करे तोखे सुखंदो आहियां जो दुनिया जो आम औरतों दुनिया जे आम मिट्टीअ मां ठहियल आहिनि अल्लाह तो फातिमा खे जन्नत जे मुश्क मां ठाहियो। तू आम औरत नहीं तुझो शान निरालो आ तुझो मान निरालो आ तुझो मर्तबो निरालो आ अल्लाह करीम तुझो शान वधायो आ। ओ मुझा दोस्त अजीज मुझे आका जी दरबार में अम्मा खातून जन्नत अर्ज कयो महबूब बाबा निकाह तू तो करी या रब। हुजूर फरमायो अल्लाह जे तरफ खां है साईं पो महर बि त रब ॾींदो। अंगल निहार महर बि अल्लाह ॾींदो मां पंहिंजे रब खां पंहिंजे निकाह जो महर घुरण चाहियां थी। हुजूर तवक्कुफ फरमायो जिब्रील लही आयो ओ मुझा सोना महबूब अवां जी न्याणी छा थी चवे। हुजूर अल्लाह ताला जी दरबार में अर्ज कयो ए जिब्रील वञ रब जी बारगाह में त मुंहिंजी न्याणी चई रही आ ओ मुझा मौला जेकरे मुझो निकाह मुझे बाबे जे रज़ामंदे सां या अल्लाह तुझे तरफ खां तुझे राज पे सां थी रहियो आ त मां फातिमा उन्हें जो हक महर तो अल्लाह खां वठंदस। रब्बे कायनात जी दरबार में जिब्रील वियो अल्लाह ताला फरमायो जिब्रील वञ मुझे महबूब खां पुछ त फातिमा हक महर छा थी घुरे। दोस्तो कुर्ब निहार करम निहार फज़ल निहार मुझे महबूब पंजी न्याणीअ खे फरमायो फातिमा जिब्रील आयो आ पुछे तो त फातिमा हक महर में छा थी वठण चाहे। अर्ज़ थी करे बाबा जॾहिं खां मां होश संभालियो आ अमां जे चेहरे ते निगाह पई आ ॾींहं रात हर वक्त अमां जे नेड़नि मां नार वहंदा रहंदा आहिनि दुआऊं घुरंदा रहंदा आहियो रब गबली उम्मती रब गफिरली उम्मती ओ मुझा अल्लाह मुझी उम्मत के बख्श फरमा। ओ मुझा बाबा अज मां फातिमा के मक्के जू मदीने जू माड़ियों नथी तलब करण चाहियां सोन चांदी नथी तलब करण चाहियां भला उठ घोड़ा नथी तलब करण चाहियां लेकिन बाबा मां अल्लाह जी दरबार मां तो रसूलुल्लाह जे गुनहगार उम्मत जी बख्शिश हक महर में थी घुरा। कुर्बे कसीर तनिहार जिब्रील वियो या अल्लाह करीम फातिमा ही हक महर घुरियो आ। ए जिब्रील वञ मुझे महबूब खे चो त फातिमा खे इहो हक महर मो अल्लाह ॾिनो कब। हुजूर फातिमा के खुशखबरी ॾिनी अम्मा खातून जन्नत अर्ज कयो बाबा ईअं न
जिब्रील खे चो रब ताला खां कुदरती कागज ते कुदरती कलम सां लिखराए दे त फातिमा जो हक महर रसूलुल्लाह जे गुनहगार उम्मत जी बख्शिश। जिब्रील महबूबन के अर्ज कयो हबीब फातिमा के अल्लाह जे वायदे ते भरवसो नाहे छा? खातून जन्नत के हुजूर फरमायो फातिमा जिब्रील हीअं चई रहियो आ ॿुधाए थी ओ मुंहिंजा बाबा अल्लाह ताला क़ुरान करीम जेको अव्हां ते नाज़िल फरमायो आ उन में ज़ाहिर कयो आ अल्लाह जे खलील हज़रत इब्राहिम चयो हो ओ मुंहिंजा मौला मूंखे ॾेखार त तूं किए जियरा कंदो आ। पोइ रब्बुल आलमीन पुछसे इब्राहिम छा तोखे यकीन नाहे त मां मुआजिरा कंदो आहियां? अर्ज कई हा मुंहिंजा मौला तुंहिंजी ॻाल्हि ते एतबार यकीन आ लेकिन ऐन यकीन थियण जे लाइ दिल जी तसल्ली जे लाइ ॾिसण चाहियां थो त तूं कीअं मुर्दा जियरा कंदो आ। ओ मुंहिंजा बाबा पोइ तुंहिंजे ॾाॾे हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह खे रब फरमायो इब्राहिम चार पखी धार उन्हनि खे दाणो ॾींदो रह ख़िदमत कंदो रह पाण ॾे सॾींदो रह जॾहिं तोसां पंहिंजाए पवारो रवैयो रखनि तुंहिंजे सॾ ते अचण वारा थियनि तॾहिं उन्हनि खे ज़बह कर पुही करे उन्हनि जो गोश्त कीमो कर अलॻि अलॻि गोश्त मिलाए उन मझां गोश्त जा टुकड़ा हिक हिक जबल जी टकरीअ ते रखे तू हिक जाइ ते बीह पोइ सॾ करीन जीअं दाणे जे लाइ सॾ कंदो होए। हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह उन यकीन जे लाइ उन पखियुनि खे कुठो हो ऐं पखियुनि जो गोश्त जबलनि ते रखियो हो। उन्हनि पहाड़नि वारनि कुठल पखियुनि खे जॾहिं सॾ कयईं त गोश्त जा टुकड़ा पाण में मिलिया जियरा थी पखी इब्राहिम खलीलुल्लाह वट आया हा। ओ मुंहिंजा बाबा खलीलुल्लाह खे यकीन हो पर उन ऐनुल यकीन तसल्ली जे लाइ इहो अमल कयो हो मूंखे यकीन आ ख़ुदा जी ज़ात ते भरवसो आ लेकिन कुदरती कागज़ सां कुदरती कलम सां लिखत मिलंदी त मूं फातिमा खे वधीक तसल्ली थींदी। ए दोस्ताने गिरामी उहो मुझो शेरे जली हक जो वली हैदर करार जड़े अर्ज तो करे ओ मुझा महबूब हुजूर फरमायो अली भला तो वट भी कुछ शादी जे लय अथई साज सामान केड़ो थई? यकीनन जड़े रिश्तो घुरण जे लाइ केर कंहिं वट वींदो आ त दुनिया जो रवाज आ पुछो वींदो आ घोटे तनखां कुआरे ता पुछंदा आहिनि अबा ॾींदो वठंदो छा असांजी न्याणीअ खे? मुझे आका रहमत वारे हबीब फरमायो अली तो वट जरूरत जो केड़ो सामान आ? अर्ज तो करे मुझा महबूब मुझे सामान जी सब तोखे खबर आ बियो त मूं अली वट कुछ कोने लेकिन हिकड़ी तरार हिकड़ो उठ ऐं जंग में वींदो आहियां त ज़िरह पाए वींदो आहियां सवाए उठ तलवार उन तरार ऐं ज़िरह जे त मूं वट बियो कुछ भी कोने। मुझे आका फरमायो अली जी महबूब उठ तुझे ले सवारी जरूरी आ छो त पहलवान जिहाद में वींदे तरार तुझे ले जरूरी आ। हाणे ज़िरह विकणी मुझी न्याणी फातिमा जे शादी जो इंतजाम कर। दोस्ताने गिरामी हजरत अली उल मुर्तजा ज़िरह खणी विकणन जे ले वनी रहो आ। हजरत उस्मान गनी जिन्नूरैन फिरी आयो ओ सोना अली काडे त्यारी आ? ए उस्मान ज़िरह विकणन पियो वञा खपाई दे चई हा घणे में विकण दे 400 दिरहम। हजरत उस्मान गनी 400 दिरहम गणे हैदर करार खे देना ए अली ही वठ तुंजा दिरहम पैसा ज़िरह मुखे दे। ज़िरह वठी हजरत उस्मान गनी चयो अली हाणे ज़िरह मुंहिंजी दिरहम तुंजा? चई हा ओ सोना अली ज़िरह मूं खरीद कई हाणे मुंहिंजी आ मां उस्मान गनी तोखे तोहफे में मोटाए थो ॾियां। तो छा समझो आ मुझे महबूब जे सहाबा के
बुग़्ज़ ऐं कीने रखण वारा कुर्बानी त ॾिस। अम्मा खातून जन्नत जो निकाह केर करण जे लाइ पैगाम केर थो खणी वञे, ॾाज जो इंतजाम केर थो करे। सोनो अली आयो, ओ मुझा महबूब आयो, यहाँ अली मोटी आए। हाँ हबीब ज़िरह खाली खणी आयो हाँ, ओ मुझा महबूब न बिकणी आयो यहाँ। हुजूर फरमायो ज़िरह गॾु थई। हाँ मुझा आका रस्ते में उस्मान गनी मिली वियो, उन मुखां ज़िरह खरीद कई, पैसा ॾिनई, ज़िरह हुन जी थी, उन खां पोइ मूंखे वरी तोहफ़े में मोटाए ॾिनई। ए अली ज़िरह बिखण दिरहम बिखण। हुजूर फरमायो अबू बकर जी आका अली ॾां मोहब्बत जो मशवरो भी तूं खणी वियो हुए त हाणे हेॾे हली आ, ही कुझु दिरहम खण ऐं मुंहिंजी फातिमा जो ॾाज वञी ख़रीद करे आ। खातून जन्नत जे ॾाज जी ख़रीदारी करण वारो अबू बकर सिद्दीक़ आ। सिद्दीक़ अकबर जी अज़मत निहार। मुझे महबूब फरमायो ए अबू बकर जी आका सामान खण जे लाए अकेलो न वञ, पाण सां मुझे सहाबी सलमान फारसी ऐं हज़रत बिलाल हबशी खे बि वठी वञ। सलमान फारसी ऐं हज़रत बिलाल हबशी मोहब्बत जूं प्यार भरियूं ॻाल्हियूं पियो ॿुधायांव ऐं अवां जा चेहरा मूंखे महसूस पिया थियनि त अवां गुम आहियो उन मोहब्बत वारी मस्ती। हुजूर फरमायो अबू बकर जी आका ही दरहम खण, पाण सां सलमान खे बि वठी वञ, बिलाल खे बि वठी वञ। खातून जन्नत जे ॾाज लाइ केर पियो वञे? सलमान मिन्ना व अहलल बैत। मुझे आका फरमायो मदीने वारे मीर हिक दिहाड़े ईद जो दिहाड़ो हो, ईद जे दिहाड़े ते जीअं जो मुझा आका नबवी मस्जिद में आया, कुंड ते हज़रत सलमान फारसी रोई रोए रहमत वारो हबीब रोंदड़न के खिलाईंदा। हुजूर मथा आया, सलमान जी आका छो पियो रोई? महबूब ईद जो ॾींहुं आ, अॼु सभई सहाबी पंहिंजे माइट मिटनि सां गॾु आहिनि। मां फारस ईरान खां अकेलो अव्हां जी मोहब्बत जी तलाश में आयो हुउसि। अॼु ख़ुशीअ जे मौके ते मूंखे मुंहिंजा माइट अबाणा याद आया। मुंहिंजे आका फरमायो सलमान हेॾे आ, जंहिंजो केर नाहे उन जो मां जो आ। सहाबो जी आका सलमान मिन्ना व अहलल बैत। ही सलमान के गुलाम न समझो, सलमान मुंह मंझा असां अहले बैत मंझा आहे। ही अहल बैता कुर्बत निहार गुलाम के पंहिंजी ज़ात सरदारी ऐं गांढापे में कीअं था गंढनि। ओ सगोरो मोहम्मद मुंहिंजो सदा कुर्बदार आ, बुरन सां भलायो उन जो एडो बुरदबार आ। कख कुराड़ी हरदम हारे रोज रसूल रजायो, जॾहिं बीमार थी पोड़ी अखां वरी पाण पुछण पे आयो। पारा ते पिटण जे एवज़ पुछण लाइ तैयार आ, बुरन सां भलायो हुन जो एडो बुरदबार आ। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। आका जो कुर्ब निहार। हज़रत जन के हिकड़े भेरे भींड पत्थर थे हयाओ, दर्द सगी दुश्मन जे खातिर घुरियाऊं खैर जूं दुआऊं। पैगंबर जो पहजन वांगुर परावन सां प्यार आ, बुरन सां भलायो हुन जो एडो बुरदबार आ।
कॾहिं त अर्श मुअल्ला ते ॾिस घोट खड़ियो पियो घारे कॾहिं त हेठ हलीमा जो वरी चाह मां बकरियूं चारे कॾहिं त अर्श मुअल्ला ते ॾिस घोट खड़ियो पियो घारे कॾहिं त हेठ हलीमा जो वरी चाह मां बकरियूं चारे तुझे मुझे दिल पर जो खुद खुदा तलबगार आ बुरन सां भलो जो न जो एडो बुरदबार आ ए सलमान रोन रोदड़न खेरी झाईंदड़ मां महबूब आया हुजूर फरमायो ए अबू बकर जी मुजा दिलबर सलमान खे बि पाण सां बाजार ॾांहुं गॾु वठी वञ इएं कंदे हुजूर ॾिठो जे ही गुलाम आ त हू बि गुलाम आ हुन बि दीन जे करे तकलीफ़ूं सठियूं ए बिलाल जी मुजा महबूब बेमिसाल तू बि उथ मुझी न्याणी फातिमा जे ॾाज खरीद करण लाइ बाजार सलमान वञे थो तू बि अबू बकर सां गॾिजी वञ सलमान फारसी खे आका अहले बैत में शामिल फरमायो त कुर्बानी वरी बिलाल जी बि घटि न हुई केडी न यार सां हुई उल्फत बिलाल जी लिखंदो सना कलम छा हज़रत बिलाल जी बेडोह काफरन जे कब्जे में बंद हो छो जो मिठो मोहम्मद हिन खे पसंद हो हरगिज़ न धार थिया हुई हसरत बिलाल जी लिखंदो सना कलम छा हज़रत बिलाल जी वाह ज़ुल्म क्या शरीर अरबिया जे शेर सां मारू जले जले थियो आज़ाद खैर सां पो महबूब खे वणे पई मोहब्बत बिलाल जी लिखंदो सना कलम छा हज़रत बिलाल जी आजाद थी हुजूर जी दरबार में आयो न मदीने वारे मीर उनखे ड्यूटी ॾिनी मिंबर मोहम्मदीअ ते बीही पियो पांग ॾे साम्हूं सजण बिहारे ख़ुशि पियो तमाम थिए आका खे वणे पई उतड़े मोहब्बत बिलाल जी लिखंदो सना कलम छा हज़रत बिलाल जी हज़रत बिलाल ते मोहब्बत जो इम्तिहान आयो हुयो बातड़ो सहाबा जी दिल न थे सठो हड़नी चयो त हिन खां ड्यूटी खसे वठो महबूब ही असहद तो चवे अशहद जे बदरां बातड़ो कहीं सुठी जुबान वारे खे सही अल्फाज बयान करण वारे खे मुअज़्ज़न कयो हुयो बातड़ो सहाबा जी दिल न थे सठो हड़नी चयो त हिन खां ड्यूटी खसे वठो असहद चवण असुल हुई आदत बिलाल जी लिखंदो सना कलम छा हज़रत बिलाल जी हाणे हुकुम थी वियो ए बिलाल जी हबीब सहाबा जो एतराज सहाबा खे तुंहिंजो शान ॾेखारणो ए बिलाल बांग न चओ बिलाल मिंबरे मुस्तफवी तां हटे ही का ड्यूटी आम नहीं कायनात जे सरदार जे मिंबर ते मिंबरे नबवी मस्जिद ते भी ही बांग ॾियण वारो हो आज़ान ॾियण खां जॾहिं रोकियो जवान खे काती खयूं कटे पियो पंहिंजी ज़ुबान खे
जे तू बातड़ी न हुजी हा त मेंबर कस जई हा आजान ॾियण खां जॾहिं रोकियो जवान खे काती खयूं कटे पियो पंहिंजी ज़ुबान खे तो ई छॾी खसाए ख़िदमत बिलाल जी लिखंदो सना कलम छा हज़रत बिलाल जी आज़ान ॾियण खां झलियूं जुबान कटण वारो बिलाल उनजी कैफियत छा हुई आज़ान ॾियण खां जॾहिं बंद थियो बिलाल हो सा हुई तरात हिकड़ी पर हिन साल हो आज़ान ॾियण खां जॾहिं बंद थियो बिलाल हो सा हुई तरात हिकड़ी पर हिन साल हो तड़पी रही सजण ले तबीयत बिलाल जी लिखंदो सना कलम छा हज़रत बिलाल जी बिलाल अम्मा खातून जन्नत जे दरवाजे ते आयो अली आयो ए बिलाल आधी रात जो कियां आयो चई मां अज महबूब जी पाक दा मन्याणी फातिमा दा दाह खणी आयो आया केड़ी बिलाल तोखे तकलीफ आई आ चई हुजूर तकलीफ न ॾिनी आ लेकिन सहाबा शरई मसलो बयान कयो आ अज मुखां आज़ान खसी वई आ अम्मा खातून जन्नत फरमायो ए अली बिलाल खे चो त घबराए न जेसी बिलाल बांग न ॾींदे तेसी दीह नथी जेसी बांग न ॾींदे तेसी दीह न थींदो रात वधी वई माल तंग छिनाइण लगा बार रोअण लगा बुख जूं दाहूं कुकूं करण लगा वॾा माण्हू निंड करे करे थकिजे पिया परेशान आहिनि ते एॾी वॾी रात आम रात 8-12 कलाकनि जी ही 24 कलाकनि खां वधीक अरसो गुज़री रहियो आहे रात वॾी थी वई आहे सहाबी हैरान ऐं परेशान गॾिजी सभई मुंहिंजे आका जी दरबार में आया ओ मुंहिंजा महबूब केड़ी ॻाल्हि आहे छा क़यामत पई अचे असां निंड करे करे थकिजी पिया आहियूं नफ़िल पढ़ी पढ़ी रात वॾी थी वई आहे एॾी रात मुंहिंजे महबूब फरमायो तव्हां ई त चयो हो त बिलाल खे बांग खां रोकियो उन बिलाल अॼु मुंहिंजी न्याणी खे दाह ॾिनी आहे ऐं मुंहिंजी ख़ातून जन्नत अल्लाह जी दरबार में दुआ घुरी आहे जेसी बिलाल बांग न ॾींदो तेसी सहाबा गॾिजी आया बिलाल माफ़ी दे हल इहो ई मेंबर थई हली असां एतराज़ छॾियो बिलाल आयो हे ना कहीं अल्लाहु अकबर होड़ा सिज जी पिरे फुटण शुरू थी वई रात खुटी वई बाख फुटी वई आशिक जी जान इम्तिहान मां छुटी वई को कहीं जो आग घायल को कहीं जी घूर जो मजनू त खोड़ पर ही मजनू हुजूर जो को कहीं जो आग घायल को कहीं जी घूर जो मजनू त खोड़ पर ही मजनू हुजूर जो गुलामे नबी इहा हुई निस्बत बिलाल जी वद थी वई किस्मतुन मां किस्मत बिलाल जी लिखंदो सना कलम छा हज़रत बिलाल जी लिखंदो सना कलम छा हज़रत बिलाल जी लिखंदो सना कलम छा हज़रत बिलाल जी ए बिलाल ए सलमान ए अबू बकर जी मुंहिंजा आका वञो ऐं वञी करे मुंहिंजी न्याणी
न्याणीअ जो ॾाज ख़रीद करे अचो। खरीद करे आया, गरीबी हाल हो। मुझे महबूब आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात हैदर करार जे निकाह जो खुतबो पढ़ियो। खुतबा पढ़ा नबी ने जो हमदो सना के साथ, आए मलक भी नारे सल्ले अला के साथ। हूरों बि अज जन बणजी आयो, आसमान जा मलाइक बि आया। खुतबा पढ़ा नबी ने जो हमदो सना के साथ, आए मलक भी नारे सल्ले अला के साथ। बांधा कलील महर जो हक की रजा के साथ, गलता अता का बेशक ये हल अता के साथ। मुझे आका मदीने वारे मीर जी न्याणीअ जो निकाह थियो। ज़ाहिरी शरई हक महर बि हैदर करार, हू तो हो बातनी महर जेको खातूने जन्नत घुरियो। ज़ाहिरी हक महर बि हैदर करार ॾिनो। सुबुह जो माण्हू आया फिरी, ओ सुणा अली तो ही छा कयो आ? तो शादी कई आ एक गरीब ए मिस्कीन जे घर मंझा। जे चवी हा त असां वॾा वॾा सरदार आहियूं, तोखे वॾो ॾाज ॾियूं हा, मिल्कियत ॾियूं हा, माड़ियूं ॾियूं हा। हैदर करार आरामी आ, निंड मां उथी सॼो ओ फातिमा जी सोना अली वेझो आ त तोखे राज़ जी ॻाल्हि ॿुधायां। केहड़ी ची तो सामो जो निकाह थियो। मानुन मुखालिफन ही मुखे चयो, अज मां जीअं जो सुतो आहियां ॾिसां थो त सुभान अल्लाह तुंहिंजे घर मंझां हिक उठन जी कतार आ। उन जे मथां पेतियूं पियल आहिनि, पेतिन खे ताला लॻल आहिनि। उहा उठन जी कतार वञी रही आ। हिते न पर मूं अलीअ जी निगाह हलंदी वई। मूं उठन जी कतार ॾिठी त आसमान ॾांहुं वञी रही ही, आसमान खां जन्नत वञी रही ही। मूं पुछो ही उठन जी कतार छाजी आ? उठन जे पुठिन ते पेतियूं छाजियूं आहिनि? ए फातिमा मूंखे ॿुधायो वियो, ओ सुण अली ही अल्लाह ताला जे तरफ़ खां पंहिंजे महबूब आखिरी पैगंबर मुहम्मद करीम जी न्याणी फातिमत ज़हरा जो ॾाजा। ही ज़मीन तां इन्हें खे ढोईंदा रहनि था, क़यामत ताईं ढोईंदा रहंदा। मुझे आका मदीने वारे मीर जा आशिको, अम्मा खातूने जन्नत मुसल्ले ते वेठी आ। वेठे वेठे मुझे महबूब आका जी ज़ात आया। परेशान फातिमा घबराई छो थी? ओ मुझा अजीम बाबा, दुनिया जे आम सरदारन जे न्याणन खे दुनिया जा ज़ाहिरी सुख भी आहिनि। तू मुरसलन जो सरदार आ, लेकिन गरीबी हाल आ। केतरा ॾिहाड़ा थी विया आहिनि, घर में पचाइण लाइ कुछ मौजूद ना है। मुझे आका फरमायो, ए फातिमा हेॾे त हली आ। जहीं मुसल्ले ते वेठी आ, उन मुसल्ले जो पलांत मदीने वारे मीर मथे कयो। हेठ जो खातून जन्नत निहारे त सोन ऐं चांदीअ जूं खाड़ियूं पियूं नज़र अचनि। आका फरमायो, ए फातिमा मूं मिस्कीनीअ खे पसंद कयो आ। चेन त इहो सोन ऐं चांदी मूं रसूलुल्लाह जे कदमनि जी खाक आ। मूं पाण गुरबत खे पसंद कयो आ। उहो मुझो सोनो हबीब आका मदीने वारो मीर रहमत वारो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात। उन्हें अली शेर जली हक जे वलीअ सां पंहिंजी न्याणीअ जो निकाह करायो। मजमअल बहरैन बहर पाण में मिलिया, उन्हें मां मोती ऐं मरजान निकता। हजरत इमाम हसन ऐं इमाम हुसैन निकता। ही सोनो अली शेर जली हक जो वली इल्मी कमाल त निहारियो, जो हिक भेरे हैदर करार मिंबर ते ऐलान कयो, पुछो मुखां जेको पुछणो थव। ए जमीन वारो
मां आसमान जा इल्म वधीक जाणदो आहियां उतां जी का ॻाल्हि पुछो इए माण्हुनि ॾिठो पए ओच ते हिकिड़ो इंसानी सूरत में इंसान साम्हूं अची वेठो आ ओ सुण अली ॿुधाए त सही जिब्रील किथे आ अली तू इल्म जो दरवाज़ो आहीं मुझे आका रहमत वारे हबीब फरमायो अन मदीनतुल इल्म अन मदीनतुल हिकमत व अलीयुन बाबुहा मुझे आका रहमत वारो हबीब हिकमत जो इल्म जो शहर आ तू दरवाज़ो आ तू ॿुधाए त सही जिब्रील किथे आ हैदर करार फरमायो मूं सॼे ॾिठो जिब्रील नज़र न आयो खब्बे ॾिठो जिब्रील नज़र न आयो अॻियां ॾिठो जिब्रील नज़र पुठियां ॾिठो जिब्रील नज़र न आयो मथे ॾिठो जिब्रील नज़र न आयो ऐं मुस्कुराए उन्हें सवाल कंदड़ खे चयईं तू ई जिब्रील आहीं कीअं ख़बर पई चई मूं ॾिठो आसमाननि ते त तूं नज़र कोन आहीं न हेॾां न होॾां न ॿिए पासे यकीनन जिब्रील तूं ई आ सवाल थो करीं जिब्रील बणजी पाण थो पुछी त जिब्रील किथे आ सोहणो अली हिकिड़ो यहूदी हो मुज़िर नामी यहूदी सवाल कयो ओ मुंहिंजा सोना अली मां यहूदी हां तू मुसलमाननि जे वलीअनि जो सरदार आका रहमत वारे हबीब जो रिश्तेदार आहीं अज तुझे इल्मी कमाल जो कुछ ॻाल्हियूं पुछां जवाब ॾींदे हैदर करार फरमायो पुछ उन मुज़िर नामी यहूदी पुछो ओ सुण अली ॿुधाए त सही उहो कहिड़ो मर्दा जहीं खे पीउ बि कोन्हे मां बि नाहे हैदर करार फरमायो हज़रत आदम यहूदी पुछे थो ओ सुण ले उहा कहिड़ी औरत आ जहीं जो पीउ बि नाहे मां बि नाहे हैदर करार फरमायो अम्मा बीबी हवा यहूदी पुछे थो उहो कहिड़ो मर्दा जंहिंजी मात आहे पर पीउ नाहे हैदर करार फरमायो अल्लाह जो पैगंबर हज़रत ईसा यहूदी सवाल थो करे ओ सुण अली आम मखलूक जो सिलसिलो आम आ इंसान मां इंसान जमंदो आ जानवर मां जानवर जमंदो आ लेकिन उहो कहिड़ो पत्थर आ जहीं मां डाची पैदा थी ही जानवर पैदा थियो हो हैदर करार फरमायो हज़रत सालेह अलैहिस्सलाम वारी कौम जॾहिं मौजज़ो घुरियो हो त अल्लाह ताला पत्थर मां डाची पैदा कई ही उन्हें सालेह अलैहिस्सलाम वारो पत्थर हैदर करार खां पुछो यहूदी सईं ॾे त ख़बर उहा कहिड़ी औरत आ जन हिक ॾींहं जे 3 सातुनि में ॿार ॼणियो आहे 3 घड़ियुनि में ॿार ॼणियो हज़रत हैदर करार फरमायो उहा हज़रत बीबी मरियम आहे जहीं हिक लम्हे ॿार जिस्म में आंदो ॿिए लम्हे दर्द ज़िह पैदा थियो 3 घड़ीअ में हज़रत ईसा रूहुल्लाह हिन दुनिया में आयो सोहणा अली भला ॿुधाए त सही दुनिया में दुश्मन दोस्त थी वेंदा आहिनि ठहंदा रहंदा आहिनि कॾहिं मुआमलो सुलह जहिड़ो अचे पर अली ॿुधाए त सही उहे कहिड़ा बि दुश्मन आहिनि जेके पाण में कॾहिं बि दोस्त न बनबा हैदर करार फरमायो ऐं पुछण वारा ॿुधी छॾ ज़िंदगी ऐं मौत ॿई हिक ॿिए जा दुश्मन आहिनि कॾहिं दोस्त न थींदा उहो सोहणो अली हैदर करार खंदक वारी लड़ाई अहज़ाब वारी जंग जे अंदर अमीर बिन अब्दे वुद काफर हो साम्हूं ललकार करे आयो आ सॾ थो करे हल मिन मुबारिज़िन आहे को अची जंग लड़े ललकारे रहियो आ हज़रत हैदर करार हुजूर खे अर्ज़ कयो महबूब छॾियो त वञा हुजूर फरमायो अली बीह वरी बीहर हुन ललकारियो
वरी अर्ज तो करे सोनो अली हुजूर पाण फरमायो बेह ट्रियों भेरो जरे उन ललकारियो ए मुसलमानो तवा में शायद को पहलवान आहे ही कौन जेको मुझे मुकाबले में मोकलियो। मदीने वारे मीर फरमायो अली हेडे आयो। रसूलुल्लाह पुठिय ते हथ रखी फरमायो वल्लाहु मक अली वन्य अल्लाह तो सा गदा। आमिर बिन अब्दे वुद सामो काफर बीठो आ हैदर करार आयो सामो जो त हजरत अली साईं कद जा दरमयाना हुंदा हा दिसी पुछे अबा केरा तारफ करा तू केरा ची मुखे आमिर बिन अब्दे वुद सरींदा हिंद हजार पहलवान जो सरदार आया हाने तू बुधा त तू केरा। हैदर करार फरमायो कहा मुझको अली कहते हैं और बंदा खुदा का हो मेरी इतनी ही दावा है कि खादिम मुस्तफा का हो। मुझी दावा भी ना है तू भली हजार पहलवान जो सरदार सदा मां सरदार जे सरदार जो खातिम आया। अरे बा अली अबू तालिब जो पुट चई हा अबू तालिब सा मुझा दोस्ती वारा रिश्ता हा वञ कहीं बे खे मोकिल चई हरगिज न थींदो लड़ाई लड़बी अज कबियूं गालियूं सफ़ा पो तू खटिया मां खटिया अज कबियूं गालियूं सफ़ा मोटण वारो न पो भला वार कर। हैदर करार फरमायो ए आमिर बिन अब्दे वुद मुखे मुझे उस्ताद रसूलुल्लाह सिखारियो आ करे अगराई न कजा मां अगराई न कंदुस हुन वार कयो। हैदर करार ढाल दई करे वरी मौला अली शेर खुदा जिया जो जुल्फकार हैदर हलाईया उहा तरार उनखे मथे ते बमण लोहो टोपलो पातल हो उन्हें टोपले के कटे थी जिस्म ते कई लोहियों जिरहूं हुयो उन्हन जिरहुन के कटे थी जहीं घोड़े ते सवार हो उन्हें घोड़े के कटे। हैदर करार जी तलवार जमीन ते लगी जमीन मां पानी जा फुहारा निकरी। हुजूर डिठो फरमायो अली एडो जोश अर्ज कई महबूब तो मुझो नालो रखियो आ अबू तुराब मिट्टी जो पी अज मुझी तरार मुझी सुन्नत अदा कंदे आसमानन खां वार करे इन्हें कुफार के अधो अध करे जमीन। दोस्ताने गिरामी उहो हजरत अलीउल मुर्तजा शेर खुदा जंहिंजी अज़मत जूं ॻाल्हियूं ॻणींदासीं त रात खुटे बात न खोटे ही उन जी शहादत वारी रात आ। हैदर करार जी शहादत का इएं मामूली मसलो न हो। मुझे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अशकन नास रजुलान ए अली बड़ा बदबख्त खबर तई केर है। हजरत हैदर करार इल्म जो दरवाजो हो पहरे जो जवाब नहीं ओ मुझा सोना महबूब जे हजरत साले अलैहिस्सलाम जी डाचीअ खे कत्ल कयो हो वडो बदबख्त उहो आ। हुजूर फरमायो अली बियो बुधा महबूबन जो एहतराम कंदे अर्ज कई हबीब अल्लाहु अलम व रसूलुहु अल्लाह है उन जो रसूल जानन। मुझे आका फरमायो बियो वडो बदबख्त अली उहो आ जेको तोखे शहीद कंदो। हुजूर पंहिंजे जिंदगी जे अंदर हैदर करार के शहादत जी गाल्हि ॿुधाए विया हा। हजरत अनस रवायत थो करे बी हदीस त हिक बेरे हजरत अलीउल मुर्तजा शेर खुदा बीमार थी पिया ऐं तबीयत एडी त नासाज हुई जो पुछण जे लाइ हजरत अबू बकर सिद्दीक आयो हजरत फारूक आजम आयो हजरत अलीउल मुर्तजा तमाम हीणो आ। हुजूर रहमत वारा हबीब ओचते मथा आया हाणे हुजूर खे ॾिसी करे रहमत वारे हबीब खे ॾिसी हजरत अबू बकर सिद्दीक
सिद्दीक ऐं उमर फारूक चवनि था मुंहिंजा महबूब शायद अली जूं आख़िरी घड़ियूं आहिनि एॾो त ज़ईफ़ ऐं नहीफ़ थी वियो आहे बीमारी एॾो हिनखे हीणो कयो आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ए अबू बकर उमर अमा एड़ी ॻाल्हि न कयो अली इन्हे बीमारीअ में न वेंदो ही त शहादत जो प्यालो पीअंदो ही त शहीद आ हिन बीमारीअ में कोन खबर पई त मुझे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात हजरत अली उल मुर्तजा के संदन ज़ाहिरी जिंदगी में शहादत जी खबर बुधाई ही एक भेरे हैदर करार खुतबो पे फरमायो खिताब पे फरमायो बदबख्त इब्ने मुलजिम उन खिताब में बैठो हो ओचते हैदर करार जने शान बयान पे कयो मर्तबे ईमान जी गाल हले इन बदबख्त चयो त तुझे तख्त ऐं ताज के मां खत्म कंदुस जने खिताब खत्म थियो मानू मिड़ी करे उन इब्ने मुलजिम के पकड़े हैदर करार वट वठी आया सोना अली ही अव्हां जे ले हिय पियो चवे हजरत मौला अली फरमायो चयो थई न अञा कयो त कुछ कोन थई न सही चवे थो अव्हां जी कत्ल करण जे लाइ अव्हां के शहीद करण जे लाइ हैदर करार फरमायो छड्योस वनी मौजू माने छड्योस खबर हुई हैदर करार के आखिर की ही रमजान मुबारक जुम्मे जी रात आई हैदर करार पांजे घर जे सहन ते निकरी आसमान डा निहारन पिया वरी हेडा होडा घुमंदे लफ्ज मुबारक इस्तेमाल फरमायो त यकीनन अल्लाह जही गाल जी गवाही दिनी आ अजो हाराता ऐ रब जी शाहिदी करे कूड़ी न थींदी अजो हाराता जही रात में मु अली जी शहादत थियण वारी शहादत जी खबर हुई जी हजरत इमाम हुसैन के खबर हुई ये हैदर करार के शहादत जी खबर ही कबीले तैमुर्रबाब जी हिक औरत कत्ताम बिंतुल अस्मा जही सा निकाह जे ले मानुन पैगाम मोकलिया हा हसीनो जमील ही उन चयो मां निकाह उन्हें सा कंदियस जेका सब खां पहिरिया 3000 दिरहम मुखे जेको हक महर जे उन खां पो गुलाम दींदो ऐं बानी मुखे जे इन सा गडो गड चौथो शर्ता त अली उल मुर्तजा के कत्ल कंदो मां उन सा शादी उन सा निकाह कंदियस बेटाई फरमायो फिरा पसी फीण खरन खीर न चखियो दुनिया कारण दीन विञाए विल्हा थिया उन लालच में अची करे इब्ने मुलजिम हैदर करार जी ही रात पान गाल फरमाए हुयो उन रात हो इब्ने मुलजिम शबीब मनामी एकड़े बदबख्त थे पान सा गड वठी आयो आ सुबह जो उन जाय ते अची बैठा जिता हैदर करार नमाज ले विंदा हा मुअज्जिन आयो अस्सलात अस्सलात नमाज नमाज पान भी नमाज नमाज जो ऐलान नमाज ते वींदा जी जो हैदर करार वञण लगा हिनन बिन्ही ज़ालिमन वार कयो वा उन्हें मझा हिकड़े जो वार गुस्सी वियो इब्ने मुलजिम जी तरार हैदर करार के मथे मुबारक में लगी आ ऐं हैदर करार फरमायो रब्बे काबा जो कसम मां अज अली फतेह माणे विस मां अली अज कामयाब थी वियो आया हैदर करार के आने मस्जिद में सुमारियो वियो ए मुझा दोस्ताने गिरामी होड़ा इब्ने मुलजिम के गिरफ्तार कयो वियो मारन था हैदर करार फरमायो नन्ना इने के छड्यो फिलहाल इन्हें जो मुझो मामलो आ जेसी सिरिय में साह आगे मां अली सखी आया मुमकिन आहे न के बख्शे
पानी जो प्यालो पेश कयो वियो। हसनैन करीमैन बच्चन मुझे हैदर करार फरमायो। इन्हें मुझे कातिल इब्ने मुलजिम खे ॾियो। खणी विया इब्ने मुलजिम, हे पी नथो पिए। हैदर करार फरमायो, ए इब्ने मुलजिम जे तू अज इहो प्यालो पीहा त माली तोखे पंहिंजो खून बख्शे छॾियां। पर मुझे मदीने वारे मीर फरमायो, तू बदबख्ता, तो जेड़ो बदबख्त न थींदो। अने बदबख्त जो आही त तुझो बख्त किथां खोलंदो। ए दोस्ताने गिरामी, वो सुनो अली अल मुर्तजा शेर खुदा हैदर करार जही जी शहादत इन रात में आ। विलादत काबे में, शहादत मस्जिद में। एडी अजीम शान जात हैदर करार इन बाबरकत महीने में शहादत जो जाम पीतो। छो तो उन्हन खे खबर हुई, जी बिटाई फरमायो आशिक जहर प्याक वेडसी बेसन घणो खड़ी आई कातिल जा वो हमेशा हेराक। लगन लऊं लतीफ चवे फना कया फेराक। तोड़ी चिकनन चाकत बे आग नस्ल नाम सी।